बयान हज़रत मौलाना मोहम्मद कासिम सूमरो साहब कंडियारे वारा। मौजू है घर वारन के नमाज जो हुक्म कयो। बेमकाम सिटीज़न कॉलोनी कासिमाबाद हैदराबाद। तारीख़ 5 अप्रैल 2012। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्यि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वअमुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा ला नस्अलुका रिज़्क़ा नहनु नर्ज़ुक़ुका वल आक़िबतु लित्तक़वा। सदक़ल्लाहुल अज़ीम। सलात शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुंहिंजा भाइयो, कुरान पाक जी हिकु आयत में रब साईं फरमायो आहे, क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा। पाण खे ऐं पंहिंजे अहल अयाल खे, घर भातियुनि खे बाहि खां बचाए। माना रुगो पंहिंजे लाइ पाण ज़िम्मेवार नाहे, पर हुज़ूर जंहिंजे फरमान मुताबिक़ कुल्लुकुम राइन कुल्लुकुम मसूलन रअयते। तव्हां मां हर को धनारा पंहिंजे धन जी पुछा थींदसि। औलाद बच्चा आहिनि, ज़ाल आहे, भाउ आहिनि नंढा, घर में रहंदड़ भाती आहिनि, उन्हनि जो पुछाणो घर जे वॾे खां थींदो। हिकु जाइ ते रब फरमायो आहे, तव्हां पंहिंजे नफ़्स खे बचायो। ला यज़ुरुकुम इज़ा तदैतुम। तव्हां हिदायत ते हुजो पर ॿियनि जी गुमराही तव्हांखे नुक़सान कोन ॾींदी। सही आहे, नुक़सान न ॾींदी, पर पुछाणो थींदो त तो केतिरी उन्हनि सां महिनत कई। हीअ असांजो घर आहे, धरती असांजो घर आहे, असां हुन जा भाती आहियूं। जेकॾहिं को भाती सुधरियल आहे त नामूस इज़त सभिनी जी आहे। जेकॾहिं को भाती खरियल आहे त सॼे घिराणे जी बदनामी आहे। पंहिंजे वसां माण्हू कोशिशि करे सभिनी खे सुधारण जी कोशिशि कंदो, पोइ नताइज रब जे वसे। अतफालुना अकबादुना, बचड़ा असांजा जिगर आहिनि, माण्हू उन्हनि खे सम्झाइण जे लाइ कोशिशि कंदो। अॻे हिकिड़ो जुमिलो मूं तव्हांखे ॿुधायो हो पुराणे ज़माने में, त हर मज़हब वटि ॿचनि जी इस्लाह जो प्रोग्राम आहे, औलाद सुधरे। पर दीन इस्लाम ॿियनि मज़हबनि जे नज़रिए में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। ईसाई बि चवंदो त मुंहिंजो पुटु सुधरियल हुजे, यहूदी बि चवंदो, पर दहियो बि चवंदो त बच्चा सुधरियल हुजनि। पर ॿियनि मज़हबनि वटि उसूल आहे त तव्हां बचे खे नसीहत कंदा जॾहिं सम्झ सां थिए। सम्झ सां थींदो, हाणे चवंदसि त पुटु गदिलो न इतिजांइ, कूड़ न ॻाल्हाइजांइ, बुछड़ी कचहरी में न वेहिजांइ, पोइ चवंदा। पर हुज़ूर जो जेको दीन इस्लाम आंदो आहे, उन में इहो नज़रियो कोन्हे। उन में आहे त ॼमण खां अॻु हुनजी इस्लाह कर। तव्हां चवंदो त इहो वरी कीअं ॼाई न आहे, नानीअ मूं आंडे ॼाओ ई कोन्हे, कोन्हे इस्लाह कीअं थींदी? तॾहिं हुज़ूर जन फरमायो, फज़फुर बिज़ाति दीन। रिश्तो माण्हू के शादी कंदा आहिनि, के सूंहं जे करे, के मिल्कियत जे करे, के ख़ानदान जे करे,
पर मुंहिंजा उम्मती ख्याल कनि दीन जो। बच्चन जे लाइ मां नेक वठबी त औलाद ते उहे असर पवंदा। तजुर्बो करे ॾिठो त जेकॾहिं मां निमाज़ थी पढ़े त नंढड़ा बचड़ा उहे वरी बरसां उन जे सजदे में पिया। पोइ खणी वुज़ू ॾिसो उन्हनि खे ॾांहुं कोन्हे, पर जीअं मां सजदो थी करे त हे सजदे में पिया। अहिड़ो निज़ारो ॾिसी मुंहिंजे अंदर मां कहिड़ी दाह निकिरंदी आहे त मुंहिंजा रब हे वॾा असां ते त तोखे रहम अचे या न अचे, असांजा किरतू त सुठा कोन्हनि, पर अब नंढड़नि जे सजदे ते तोखे ज़रूरु रहम ईंदो, तूं ज़रूरु हिन जे सजदे खे क़बूल तूं कंदे। त इहो तॾहिं थींदो जॾहिं वरी ॾिसो जीअं हुज़ूर जन फरमाए त बचिड़ो ॼमे त हुनजे साॼे कन में अज़ान चओ, खाॿे कन में तकबीर चओ। हाणे हिनखे का सम्झ ई कान्हे, वीचारो हाणी ॼाओ आहे उहा उहा में मस पूरो आहे, पर हुज़ूर जन फरमाइनि साॼे कन में अज़ान ॾियो त खाॿे कन में तकबीर ॾियो। तव्हां हिन महिल खां महिनत शुरू कयो, तव्हां सुधारण जी कोशिशि कयो, पोइ खटनि भाग। केॾो हिकिड़ो नज़रियो आहे नंढे ॿार जे लाइ। वरी हुज़ूर जन फरमाए त 70 सालनि जो थिए त हिनखे निमाज़ जो हुकुम कयो, 10 सालनि जो थिए त मार कढी बि नमाज़ पढ़ायोसि, घर भातियुनि खे बि। हिन आयत में सूरह ताहा में रब साईं फरमायो वामुर अहलक बिस्सलात, घर भातियुनि खे निमाज़ जो हुकुम कर। छो त निमाज़ सभिनी इबादतुनि मंझां अहम इबादत आहे, ख़ासि इबादत आहे। ॾिसो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ पियो घुरे, छा पियो फरमाए, इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। फरमाए मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो जीअण, मुंहिंजो मरण अलाह जे रज़ा लाइ। ॾिसो त अॻ में छा आंदई निमाज़, माना इबादत, कुर्बानीअ खां अॻे निमाज़, जीअण खां अॻे निमाज़, मरण खां अॻे निमाज़। अवल निमाज़, अवली पुरुष जी निमाज़ सभ खां अॻ में पुछा निमाज़ जी थींदी। जॾहिं अहिड़ो अहम रुकन आहे तॾहिं आलमनि हुन जा अजीब नुक़्ता लिखिया आहिनि। त ॾिसो त रोज़े जो हुकुम क़ुरान मजीद में 2 जाइनि ते आहे, कुतिब अलैकुम सियाम, तव्हां ते रोज़ो फ़र्ज़ आहे। ॿी आहे त मन शहद मिनकुम शहर फलियसुम, जेको ॻोठु हुजे रमज़ान अचे त रोज़ा रखे। ज़कात जो हुकुम 84 दफ़ा खनि आहे, हज जो हुकुम 2 दफ़ा आहे, पर निमाज़ जो अखर क़ुरान में आलमनि ॻणियो आहे त 700 दफ़ा आहे। हाणे अंदाज़ो लॻाए केॾी अहमियत थी वई। पर अञा ॿियो नुक़्तो, सभु हुकुम हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम रब खां वठी धरतीअ ते हुज़ूर जन ताईं पहुचायो। रोज़ा जो हुकुम, ज़कात जो हुकुम, हज जो हुकुम, जिहाद जो हुकुम, रब जे तरफ़ां पैगाम खणी जिब्राईल अलैहिस्सलाम मदीने में मक्के में हुज़ूर जन वटि पहुचायो। पर जॾहिं निमाज़ खे फ़र्ज़ करण जो वक़्तु आयो तॾहिं रब साईं नियापे ते कमु न कयो, हुज़ूर जन खे फरमाए त रूबरू अचे त ॻाल्हियूं थींदियूं। सम्झो था न? हाणे माना निमाज़ फ़र्ज़ थी मेराज जी राति, ॿिया कम नियापे ते, पर निमाज़ जे लाइ रूबरू ॻाल्हियूं। जीअं ॾिसो को असांजो माइट हुजे, पुट हुजे कराचीअ ड्यूटीअ ते, के कम हुनखे मोबाइल ते चइबा, के कम हुनखे नियापे सां चइबा, पर जे ख़ासि हुकम हुयो त पोइ पुट मोकल वठी हिते रूबरू ॻाल्हियूं करणियूं, मसइले खे सुलझाइणो आहे। त माना निमाज़ पोइ एॾो अहम कमु हो, तॾहिं रब साईं हुज़ूर जन खे फरमाए त तूं इहे जहान हिनखे छॾे त मूं वटि पहुच त निमाज़ जो ॻाल्हियूं कयूं, कीअं थी फ़र्ज़ थी। माना एॾी अहमियत हिन शइ जी बि आहे। अञा ॿियो बि केतिरियूं ॻाल्हियूं हुज़ूर जन रहमत लिल आलमीन आहिनि, राम जा नबी पंहिंजनि लाइ परावल ताइफ़ में पथर लॻा पर दुआऊं पिया कनि, किटनि न पिया। पर जॾहिं जंगे हुनैन में ऐं जंगे खंदक अहज़ाब में 3 पारीअ जो वक़्तु हुज़ूर जन जो क़ज़ा थियो, तॾहिं साईं पिया फरमाइनि मल अल्लाह बुयूतहुम मिनन नार, मल अल्लाह कुबूरहुम मिनन नार।
अल्लाह हिन जे कब्रुनि खे दोज़ख जे बाहि सां भरिया असांजी निमाज़ कला करे और दटी पियो जिस्म खे पत्थर लॻाइण त बि दुआऊं पर जे निमाज़ जो हिकिड़ो टाइम थोरो पोइते थियो कदा थी वई त हुज़ूर जे ज़ुबान मुबारक मां उन्हनि जे लाइ पिट पारो थो निकिरे अल्लाह हिन जे कब्रुनि खे बाहि सां भर माना एॾी शइ त हीअ बि अहमियत वारी आहे न हर हर थो रब साईं फरमाए हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पुट खे घरवारीअ खे काबतुल्लाह वटि छॾे मोटे पियो काबो ठहियल कोन हो जा वटि मोटे पियो जॾहिं नज़रुनि खां परे पियो तॾहिं छा पियो फरमाए इन्नी अस्कंत मिन ज़ुर्रियती बिवादिन गैर ज़ी ज़रइन इंद बैतिकल मुहर्रम अल्लाह साईं मां पंहिंजे आकर खे घर भातियुनि खे तुंहिंजे पाक घर जी जाइ ते वटि छॾे आयो आहियां रब्बना लियुकीमु सलाह अल्लाह साईं मां छॾे वापसि थो वञा पर तोखे मुंहिंजी इल्तिजा आहे त हिननि खे निमाज़ जो पाबंद करे रख गैर ज़ी ज़रइन माना थल्लो छांव कोन्हे पोख कान्हे अनाज कोन्हे वण ॿूटा कोन्हनि के मेवात कान्हे पर अल्लाह जे नबीअ खे केॾो फिक्र आहे हुनजे मानीअ जो फिक्र कोन्हे को रब खे अर्ज़ु थो करे लियुकीमु सलाह अल्लाह साईं हिनजी पारत ते निमाज़ पाबंदीअ सां पढ़नि पोइ चवे थो त वर्ग को में न संभला अल्लाह साईं बंदे जो रिज़्क़ ॾिजाइनि पोइ अवल निमाज़ केॾो फिक्र थियो हाणे हिते असां तव्हां इन पासे खां सफ़ा कोर आहे हाणे ॾिसो त हिते कोड़ा कयूं त घणा वेठा आहिनि पर नौजवान छोकिरा आहिनि ई कोन भली चौधारी करे नज़र फेरायो न त हिकिड़े हिकिड़े घर में टे चार छोकिरा न सुबुह जो सूज़गियूं थियूं भरिजी निकिरनि मोटरसाइकिलूं थियूं भरिजी निकिरनि असां वटि बेहिसी आहे एतिरे क़दुरु जो अॻां साईं मोहताज खे बि ॿुधायमि त हिकिड़ो हिंदुस्तान जो आलम जो दुकान ते चढ़ियो की त टोपी वठणी आहे मूंखे त हुन साईं सफ़ेद ॾाढी बुज़ुर्ग ॾिसी की साईं टोपीअ जी क़ीमत 10 रुपया आहे पर तूं बुज़ुर्ग माण्हू आहे मूंखे 8 रुपया तूं ॾे त बुज़ुर्ग चयो त मुंहिंजे बुज़ुर्गीअ जो मुल्ह त 2 रुपया कयो बुज़ुर्गीअ जो मुल्ह थियो 2 रुपया असां वटि छा आहे त छोकिरे खे जे न लूण जे थैलीअ वठण लाइ 5 रुपया ॾियो पुट लूणु वठी आहे ज़्याद हक़ खां पोइ आहे क्रिकेट जो दौरु झपिणो ऐं गिली डंडा ठाहिण छोकिरो उहा थैली उछलाईंदो झटींदो पियो अचे पुत्र तरफ़ जी छॾाएसि किरी पई हाणे जॾहिं न लूणु हाणे घर पहुचंदो त पिणसि बि थपड़ हणंदुसि मां बि ॻाल्हि ॾींदसि ज्ञान करे आए 5 रुपए जे लूण जी थैली विञाए त 4 ॻाल्हि मिलनि था मुंहिंजा ॿार महीना जा महीना निमाज़ ते कोन था अचनि तव्हां पुछो ई कोन था केॾी बेइज़ती आहे छा आहे हिकिड़ा वेंदा हले बसि मस्जिद खाली हुननि खे सुठी तव्हां हींअर विझो हींअर हुन खां पुछा कयो निमाज़ पढ़ी या न पढ़ी किरियालो जे शहर मां वियुसि बेपारीअ जी निमाज़ पढ़ियमि त लाइन लॻी वई छोकिरनि जी पेशिमाम खां सही पियो हरे कोठे बंदीअ ते मुंहिंजो हीउ छा आहे साईं चवंदा खां माइट पुछंदा त निमाज़ ते पहुते मूंखो सही वठंदा त वाकई निमाज़ ते पहुतो असां खां पुछाणो थियारो आहे बचन जो ऐं असां हिन पासे निहारियूं ई कोन था आयो या न आयो मूंखे ॾाढी ॻाल्हि पसंदि आई अचां पियो कार ते पोइ प्रोग्राम हो हैदराबाद में सैदाबाद में हुन CNG पे भराई मां वुज़ू करेसि मस्जिद में कार अची बीठी ॿाहिरां पर कार मां हिकिड़ी छोकिरी हेतिरी हुजे उहा छोकिरी लथी वुज़ू कयईं मुंहिंजे भरिसां जे निमाज़ में शुरू थी ट्रेपारीअ मां चयो वाह न्याणी वाह तोखे केॾी सम्झां कार में ॿियो केरु कोन आयो पर तोखे अहिड़ी का सुठी पियल निमाज़ जी जो त सफ़र में बि नथी छॾी ऐं सफ़र में त चङा भला मौजी कोन था पढ़नि जंहिं वेंदो कराची आहे चवंदो त केरु ॾिसे थो रही थो केरु सुञाणे थो रही थो चयो त पढ़ियो त छा थी पियो अलाह ॼाणे मां ॼाणा हा असां सफ़र में पढ़ूं कोन हुन न्याणी वीचारे कार में केरु कोन आयो हूअ आई मां चयो इहा थी तरबियत
नियाणीअ खे सुती पियल है त सफ़र में बि नथी छॾे। हाणे त घर में वेठा आहिनि, उथारी कोन था, चऊं ई कोन था, रोज़ साम्हूं बि कोन्हे त उहो तुंहिंजी खर्चीदा बंदि कयूं। ऐं तूं नमाज़ ते छो न आहे, तो हीउ वक़्तु छो न आहे? ख़ुदा जा ॿार ई बचड़ा निंढणका आहिनि छा? ढणका आहिनि, असां हुननि जा पीउ माउ आहे, हुननि जा मिट आहिनि, पर हुननि खे इहा सुती ॾिए केरु? सफ़ा असां इन पासे खे दिन छॾे ॾिनो। ऐं रब छा थो फरमाए, वामुर अहलक बिस्सलाह, घर भातियुनि खे निमाज़ जो हुकुम कर, वस्तबिर अलैहा, ऐं इन हुकुम करण ते पाबंदीअ सां अमल कर, जेसिताईं जहिड़ो आहे तेसिताईं कंदो रह। मूंखे यादि आहे हिकु दफ़े ॿेर शरीफ़ में साईं वॾा हुजनि, माना 13-14 साल अॻु जी ॻाल्हि आहे, बिस्तरो विछाइण मस्जिद में सुम्हण जे लाइ राति जो, त हिकिड़ो वीचारो पीर सनो जो मुंहिंजे भरिसां जी बिस्तरो विछाई, पाण ई हवालनि में शुरू थियो। जे साईं मां रुसी आयो आहियां पुटनि खां, हाणे रहंदुसि मां दरगाह ते। छो रुसी आयो आहे? जे साईं उथारिया न थो फजर जे निमाज़ ते त उथनि कोन था, मां बि रुसी कावड़ जी हलियो आहियां, हिते रहंदो आहे। मां चयो वारा ॿिया 4 वक़्त पढ़ंदा आहिनि कि हा साईं 4 वक़्त पढ़ंदा आहिनि, पर फजर जो कोन पढ़ंदा आहिनि। मां चयो तूं जो हिते वेठो हूंदे रुठो ॿेर शरीफ़ में, पोइ 5 ई पढ़ंदा, पोइ त ॿिया 4 बि छुटा। ख़ुदा जा पाना तूं वञी उते रह, तुंहिंजो कमु आहे चवणु। कीअं थो रब साईं अलाह जो करे, वामुर अहलक, घर भातियुनि खे हुकुम कर, चओ उहो निमाज़ 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 करे तो हलियो वञे। लिलीअ ते न छिकिजांइ, ॻाल्हि सोटी न आणजांइ, सफ़ न आणजांइ, चंगो न आणजांइ। कीअं थो रब साईं सम्झाए, हुकुम कर, पुट निमाज़, अबा निमाज़, ईअं कंदो हलियो वञे। छो? अॼु अहिड़ो दौर आहे जो तूं न लिलीअ खे पटी सुतो आहे 2 बजे, ऐं ॾे निमाज़ खे ॻाल्हाए, दीन खे ॻाल्हाए ॾे, पोइ त कुफर आहे। तंहिंजे करे तुंहिंजो कमु आहे चवणु। पोइ अॼु हया न पवंदुसि, सुभाणे पवंदुसि, सुभाणे न पवंदुसि, परीहं पवंदुसि, साल खां पोइ पवंदुसि, पर तुंहिंजो कमु आहे चवणु। कीअं थो रब साईं, माण्हुनि जा क़िस्म आहिनि, तबियतूं आहिनि, के तेज़ तब आहिनि, जोशीला आहिनि, कीअं थो सुहिणो न सुञे रब साईं, त तुंहिंजो कमु आहे चवणु, निमाज़ पढ़ो, निमाज़ बाबा निमाज़ पढ़ो। आओ जीअं रब साईं फरमायो, वहजुरुहुन्न फिल मज़ाजिज, ज़ाल जे निमाज़ न पढ़े उन सां रोसामो बि कजे, उन सां रुसण बि ठहे थो। हुज़ूर जन पंहिंजे घर वारनि सां रुसी 29 रातियूं अची मस्जिद में वेठा, पोइ ठाव थियो, पर 29 रातियूं रुसी आया न। हिते बि जेकर ज़ाल निमाज़ न पढ़े न त ॿियो न, भई हुनखे चओ त मूंखे तुंहिंजे हथ जी मानी खाइणी कान्हे, मां अधी वटि खाईंदुसि, भाउ वटि खाईंदुसि, धीउ वटि खाईंदुसि, तुंहिंजे हथ जी मानी न खपे त नमाज़ पढ़ी कोन। ये बाबू मेरे आज़मायो है, जेकॾहिं हूंदी माई औरत हुजे, बाक़ी इहो मौत अथसि, चवंदी मुड़ुसु मुंहिंजो मानी खाईंदो ॿिए, मां बसि कई, मां तोबा कई, मां पढ़ा थी निमाज़। बाक़ी जे असलो हूंदी ज़बान आहिनि त पोइ त चवंदी तोखे मोकल आहे, पोइ त हुनजे मयार बि कान्हे। जो वीचारे जेको गॾ जो कायो अचे त उनखे ई गोई, त पोइ पंहिंजे हारे चए त जेको चवां सो अॻिड़े आहीं, वधीक हुनखे छा चवां। हिते बि ॾिसो घर भातियुनि सां माण्हू ॻाल्हि त करे न, चवे त सही न, ही कोन्हे ही कोन्हे ही कोन्हे ही कोन्हे, बाक़ी निमाज़ जी परवाह बि कान्हे। न सफ़र में यादि आहे, न अदर में यादि आहे, न घर में यादि आहे, न ॿाहिरि यादि आहे। छाजे करे आख़िरकार सलात शरीफ़, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। मुंहिंजा भाइयो, ही अहिड़ो आम रुकन आहे जो माण्हूअ सां ॼमण खां वठी शुरू थिए, जहिड़े त बीमार खे बि न छॾे, तंदुरुस्त खे न छॾे, मिसकीन खे न माफ़, हूंदे वारे ते माफ़ी कान, साह हुजेसि, सम्झ हुजेसि, बाक़ी निमाज़ छॾींदसि कान।
पर जे मरी पवे त चवंदा था चो त जनाज़े जी निमाज़ पढ़ूं, माना लाश जे पुठियां बि निमाज़ गॾियल अथसि आख़िरत में। जे हुज़ूर जन फरमाए त कब्र में जो पवंदो त ॿ मलाइका ईंदसि, फयुक़िदानी उथारे वेहारींदसि। पोइ कीअं था वेहारे रब थो ॼाणे। हुज़ूर जन फरमायो असां मञूं, बसि मञे वियासीं। पोइ हिन जी मुहर ओलह हुज़ूर जन फरमाए सिज लहंदे ॿुॾंदे नज़र थो अचे। अर्ज़ु कंदो त ज़रूरी उसली, मूंखे छॾे त मां निमाज़ पढ़ी वठां। मलाइका चवंदा अरे चङे मुले सां कमु कयो आहे, हिते बि निमाज़ जी ॻाल्हि खोलियो वेठो आहे, हाणे ॿिया वरी कहिड़ा सुवाल कयूं। छॾियोसि खणी भला पचर हिनजी। इहा तॾहिं थींदो जॾहिं हिते हेर हुजे। हिते हेर न हूंदी त अॻिते न थींदो। विच ते हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां सम्झाए छॾियां। सलात शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लिम बेअदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। ॿाहिरो अजीब अखर रब साईं कलाम मजीद में फरमायो, इन्नहा लकबीरतुन इल्ला अलल ख़ाशिईन। निमाज़ पढ़णु ॾाढी ॾुखी आहे। केरु थो चए? रब। अल्लाह साईं थो फरमाए त निमाज़ पढ़णु ॾाढी ॾुखी आहे, इल्ला अलल ख़ाशिईन, पर उन ते सवारी आहे जंहिंखे ख़ुदा जो ख़ौफ़। केॾो मसइलो हल करे छॾियो रब साईं। कॾहिं कॾहिं असांजा दोस्त मोबाइल कंहिंजी न निमाज़ में वॻी त कावड़ कंदा अथसि, ॻाल्हि वॾींदा अथसि। पाड़े वारो त चुंडी हणण लाइ बि तयारु थी वेंदुसि। हा, हालांकि मुंहिंजा भाउ निमाज़ ते आयो छो आयो न निमाज़ ते? क़ुर थो चए त ख़ुदा खां ॾिनो तॾहिं आयो। हा, तॾहिं त आयो न हेॾे, न त केरु पुछे था, न पढ़े त केरु चए था। पर पोइ कॾहिं वेसर बि थी वेंदी आहे, ग़लती थी वेंदी आहे, हुन खां बंदि करणु विसरी वई आहे त इन वीचारे खे मयार न ॾियो। शाबस जो वीचारो आयो आहे। हुज़ूर जन केॾा रहम दिल जो मिशकातुल मसाबिह में हदीस आहे त साईं जन मस्जिद नबवीअ में साहब सां गॾु वेठा त हिकिड़ो बदवी आयो, साईं जन सां कचहरी करे वरी उथी वरी भरिसां वेही पेशाब पियो करे मस्जिद में। हुज़ूर जन माथे कई साहब वरी वेहण लाइ तयारु थिया, हे गुस्ताखी थो करे मस्जिद में पेशाब। त हुज़ूर जन फरमाए छॾियोसि, भली आराम सां करे। पोइ आलमनि ॿ टे मतिलब लिखिया आहिनि। हिकिड़ो त अध में पेशाब रोकण सां बीमारी बि थींदी आहे। ॿियो, पेशाब कंदे बि उथारण सां पोइ हींअर हिकिड़ी ज़री पोइ सॼो अङणो ख़राबु आहे। हीअ त भले टुकड़ी थोरी आहे न, पोइ जे अध में उथारे त सॼो अङणो थियो ख़राबु। वाह मुंहिंजा साईं, साईं जन फरमाए छॾे ॾियो। हुन वीचारे पेशाब करे दंग कयो। हुज़ूर जन फरमाए त पुट हेॾे हेॾे जायूं त इबादत जूं निमाज़ जूं जायूं, हिते अहिड़ा कम न कबाए। मूंखे चई मां वरी अॻिते न कर। हुज़ूर जन पाणी घुराए वरी साफ़ कराए छॾियो। हा, ॾिसो त केॾी इहा ग़लती थी, पर हिन वीचारे को ग़लती थी बंदि करणु विसरी वियुसि त सभिनी जूं नज़रूं उॾे। हिन जी गुस्ताखी छो कई? हाणे हिन जो मस्जिद में छो न बंदि कई? ख़ुदा जा बाना वेसर त अलाह ई नथो पकड़े। आदम अलैहिस्सलाम जे लाइ क़ुर शरीफ़ में त नसिया आदम वलम नजिद लहू अज़मा। आदम अलैहिस्सलाम मेरो खाधो वेसर में, अहिड़ा तो को ॾाउसि त रब फरमायो तोखे छॾियो मां, माफ़ी अथई, भला तो वेसर थी वई आहे। रोज़ा तुंहिंजे वेसर में खाए त रोज़ो ई कोन भॼेसि। हिन वीचारे को बंदि करणु विसरी वई आहे। हा, ख़ुदा जो ख़ौफ़ अथसि तॾहिं हेॾे आयो आहे मस्जिद ॾे, न त ख़ुदा जा बाना जो निमाज़ ते टोकूं थियूं हलनि, खिलूं थियूं हलनि। सूरह मुतफ़िफ़ीन में रब साईं छा थो फरमाए? इन्नल लज़ीना अजरमू कानू मिनल लज़ीना आमनू यज़हकून। ईमान वारनि ते मुजरिम ईंदो हाणे खिलूं था कनि, टोकूं था कनि। वैदा मरू बेम यतग़ामज़ून। ऐं जॾहिं लंघे थो वञे को ॾाढ़ी वारो को निमाज़ी त हिक ॿिए ॾे मेछूं था कनि, इशारा अखियुनि जा इशारा था कनि। यतग़ामज़ून माना अखि हणणु, इशारो करणु। वैज़न क़लबू इला अहलिहिम क़लबू फ़क़ीर। जॾहिं घर थो मोटे तॾहिं उते इहा ॻाल्हि चए थो त फलाणे जी मां
तो अज जो ॾिसां त इट निती कांच बुझ जो ॾाढीअ जा रखिया वरी बसि अलाह जो फाथो आहे टोक घर में त ख़ुदा जा ॿार त निमाज़ ते टोका ॾाढीअ ते टोका हे वीचारो जो निमाज़ ते आयो आहे इहो कहिड़ी शइ हुनखे आंदो ख़ुदा जो ख़ौफ़ आहे बाक़ी इन सां गॾु हिकिड़ी पार त करे छॾिया जिन खे मोबाइलूं आहिनि उहे वरी साफ़ सुरूद कटी छॾे विझनि अहिड़ी गिनती जंहिंसां जीअं अहिड़ी हुजे जीअं टेलीफोन जी अॻे हूंदी हुई भला अहिड़ी हुजे ग्रुप न हुजे त पोइ हे बि सही वेंदा हे बि बर्दाश्त करे वेंदा वञा गानो शुरू थींदो त हे बि निमाज़ी किथां सहे हे बि त मजबूर आहे न छा करे पर में कुझु रहम वारो पासो हुजे पंहिंजे मुंहं सां हुनखे सम्झाए छॾे पुट इहे कम हिते न कबा इन जी टोन मटाए छॾ इन जो साध वरी छॾे ॾे साधदार अहिड़ी गिनती वारी जॻह थोरी बि वञे ऐं वरी हुजे टेलीफोन वांगुरु बसि जंहिंजो माण्हू जो तवजो घटि वञे बाक़ी हेतिरो मां दावा सां थो चवां त ॼाणूं आई कोई कोन खोलींदो मां बि पेशमा आहियां मूंखे बि तजुर्बो 38 साल खां मूंखे पेशमा में कंदे थिया वीचारे खे विसरी थो वञे तॾहिं थो वीचारो खुलियल छॾे न त केरु खुलियल छॾींदो इहे त असां खां विसरी वेंदी आहे बंदि न करणु कल्ह ट्रेपारीअ जी निमाज़ में पढ़िया त 3 दफ़ा निमाज़ में पेशवा में रिंग पई वञे अॼु मूंखे यादि आयो ॿियनि खे त झलियो पर हे त मूंसां ई नालो लॻो पियो आहे निमाज़ पढ़ी पूरी कयो ही छा आहे त निमाज़ बि कोन थो छॾी साईं असांखे पढ़णी आहे पस्तकार माना जनाज़े जी निमाज़ में बशीर मंझा वञी सो जाइज़ आहे मां चयो ख़ुदा जा भला निमाज़ जेका फर्ज़ आहे उहो हा पढ़णु कोन थो ईंदो ख़ैर फर्ज़ किफ़ाये जी ग़लती लॻी आहे हे जेको फर्ज़ एम आहे उहो चुटो हाणे त उन जी ग़लती अथसि काॾे जी ॻाल्हि काॾे वरी सभिनी ख़ैर त इहे शयूं भुल में थी वेंदियूं पंहिंजे मुंहं सां हुनखे नसीहत अहिड़ी कबी ख़ल्क़ जे मुंहं ते हुनखे ख़्वार न कबो ख़ल्क़ जे मुंहं ते शर्मसार हुनखे वधीक न कजे ऐं हक़ीक़त पोइ चओ त अंदर में पेशेमानो आहे अंदर में हुनखे पेशेमानी आहे त मां छो कई मूंखे छो थी वियो कमु बाक़ी हाणे थी वियो हुन खां त हुनखे न चइजे त मुंहिंजा भाउर निमाज़ अहिड़ो फ़र्ज़ु अथव जो मरण खां पोइ बि ऐं क़यामत जे मैदान में बि सलात शरीफ़ اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وصحبه وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا ऐं हिकु नबीअ जे दीन में निमाज़ अथव हर नबीअ जे दीन में आहे हुज़ूर जन फरमाया मेराज ते वियुसि त मूसा अलैहिस्सलाम जे क़ब्र जे मथां लंघियुसि पाण फरमाया मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ब्र में निमाज़ बीठो पढ़े इब्राहिम अलैहिस्सलाम जो अॻाणो ॿुधायोमांव चयो त रब साईं बचा मुंहिंजा निमाज़ी पका हुजनि गर्भवती निमाज़ी पका हुजनि इहा कोशिशि कबी तॾहिं थींदो हींअर हेर विझबी न त असां वाट उन्हनि खे अहिड़ी वठाई आहे जो हाणे निमाज़ हुननि जे लाइ पढ़णु मुश्किल अथव असां उन्हनि खे दॿ अहिड़ो वठायो आहे और मां न आहे त जेकॾहिं ट्यूशन ते नथो वञे चंपा थो खाए मार थो खाए स्कूल में गुसाए थो त विढ़ांसि था पर जे निमाज़ ते सॼी उमिरि नथो पढ़े पोइ अखर ई कोन था चऊं बसि को नुक़सान ई कोन्हे इहो हेॾो रब जो ताक़ीद आहे अकीम सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन क़ुर थो फरमाए निमाज़ पाबंदीअ सां पढ़ो मुशरिक न थियो कीअं थो फरमाए क़ुर पाक हुज़ूर जन फरमाए जंहिं निमाज़ ॼाणी वाणी छॾी कन मां वतर आहलू हुओ माल हो ॼण घर भाती विछड़ी वियसि माल मिल्कियत धार थी वई हुज़ूर जन था फरमाइनि पिया अलाह अलाह जे प्यारे हबीब जा कौल हिकु हिकु अखर अखर 10 आयतूं ॿुधाए वरी अकीम सलात 15 आयतूं बयानु फरमाए अकीम सलात हद थी वई छा त इहे शयूं निहायत ज़रूरी रब साईं कीअं थो फरमाए वामुर अहलक बिसलात घर भातियुनि खे निमाज़ जो हुकुम कर पुट नौजवान नंढा वॾा उन्हनि खे निमाज़ जी पारत कर ताक़ीद कर घरवारी खे बि चओ उहो जे भला किथे मिंथ सां कमु थींदो आहे किथे सज़ा सां कमु थींदो आहे जिते मिंथ सां कमु थिए त उते मिंथ किथे वरी सज़ा सां कमु थींदो आहे त उते यादि
रंजिश बि थी ता त क़ुर में वज़रिबू हुन किथे मार बि कढो न, पर पोइ हुज़ूर जन तशरीह कंदे फरमाए त मार कढो त अहिड़ो न वञो जो ॾनूं थी पए न, छो त वरी अलाह बि तव्हांखे कराइणो पवंदो, मथां हॾो त रुॻो भञी रखो न। ॾिसो ॿई पासा हुज़ूर जन सम्झाइनि था, त हुन सां माण्हू कोशिशि कंदो, घर में निमाज़ हूंदी त ॿचिड़ा सिखंदा, घर भाती सिखंदा, पर जे मालिक ई न थींदो त छा। ऐं इन जो हाणे कहिड़ो थो नुक़सानु थिए, कचहरी असांजी पई थी 2 बजे ताईं हले, हिकु ॾेढ त इहो आम आहे, हितां मां चढ़ंदो आहियां हुन में बस में त इहा छॾींदी आहे 2 बजे 2:30 बजे, उन महिल चवंदो चङो चङे ॾे कचहरियूं कर, हीअ सुम्हंदा केॾी महिल, त मूंखे ड्राइवर पियो चवे हिकिड़े दफ़े वरी उथंदा 11-12 बजे, हाणे जेको 11 उथंदो फजर कीअं पढ़ंदो, सफ़र में त ॼण निमाज़ आहे ई कान, बहानो कहिड़ो आहे त लारी नथी बीहे या वरी वेन वारो नथो बीहे, छो न बीहंदो, छॾे ॾियोसि हुनखे चओ त वेन वारो तूं हलियो वञ असांखे निमाज़ पढ़णी आहे, निमाज़ असां फर्ज़ु न आहे छॾियो, उनजी असां वटि वैल्यू आहे, क़ीमत आहे, तोखे किरायो मोटाए ॾी त ॾे न त बसि। 3 ॾींहं पियो मूंखे पुटु ॿुधाए चयो कराची में चढ़ियासीं, हिकिड़ो माण्हू 12 बचनि सां हुजे, किरायो वरितईंसि 550 रुपया सखर जो, एसी थो हलायां, वठी किरायो एसीअ जो, असुल न हलाई एसी, तव्हां त हालनि ताईं अची पहुतो, अब एसी कोन हलाई, हा बसि हाणे थो हलायां हाणे थो हलायां, हू एसी कान था, एसी कान एसी कान, नेठि सकर में अची हो लही अथसि, पैसा मोटा ॾे न हलंदा पोइ असां तो दोखो वेठो थो करी, कराची खां हिते ईअं काया पैसा हुन एसीअ जो, नेठि हुन दरवेश मोटाए ॾिनसि मच्छियूं किरायो, तॾहिं हलियो, एसी नथो हलाए त असां गाॾी बीहारे न ईंदा पऊं, पर जे निमाज़ जो टाइम तो गुस्से सां न लहणो पवंदो, खॾ में हाणे छॾे ॾींसि तो हलियो वञ, चवां मूंखे निमाज़ पढ़णी आहे, या त टाइम खे कछो त हिन जाइ ते मुंहिंजो फर्ज़ जो टाइम थींदो सांझीअ जो 3 जो, उतां जी टिकट वठो बसि। हे हींअर त अलहमदिल्ला अलाह जा करम आहिनि, दरिया पे थो वहे सारनि जो, हिकिड़ी न ॿी खणंदी, ॿी न 3 खणंदी, तव्हां कंहिंजे करे था छॾियो अलाह जे रज़ा जे लाइ, पोइ तव्हांखे रब ॾींदड़ को छॾे ॾींदो बसि। हिकु वक़्त ते माण्हू मरी पियो हुजे, शहर में हुजे त बि माण्हू ॾिसनि न ॾिसनि, ॾिसण वारो ॾिसे, अलाह ॾिसे, त मुंहिंजा भाइरो इन्हनि बचनि जी पुछां लाज़िमन थींदी। रब तो फरमाए पियो वामुर अहलक बिस्सलात, घर भातियुनि खे निमाज़ जो हुकुम कर, वस्तबिर अलैहा, इन ते पाबंदीअ सां अमल कंदो रह, रुसी न वञ, न को कावड़ कर, तूं चवंदो रह पुट निमाज़, ऐं दुकानदार खे बि ईअं सम्झो अज़ान अची वई, हाणे तव्हां अचो पिया था त रस्ते सां ॿुधाइणो आहे न कंहिंखे, उहो चई अचे निमाज़ निमाज़ निमाज़, पोइ ॿुधे तूं हलियो आहे बसि। एॾी अहमियत हो हारून रशीद जी ज़ाल ज़ुबैदा, शायदि अॻु में ॿुधाए पर भेरो थो ॾियां, ज़ुबैदा जो वरी गुज़ारे त कंहिं माण्हू ख़्वाब में ॾिठुसि, अमर तोसां कीअं थियो पुछाणो, चई त मूंखे खणी माफ़ी ॾिनो, तुंहिंजा त उहे ख़ैर जा कम घणा, तोखे कीअं न माफ़ी मिलंदी। त ज़ुबैदा चयो त ईअं न आहे, मुंहिंजी हिकिड़ी अदा रब खे वणी वई, कहिड़ी मानीअ यादो गिरो भई वात ताईं आंदुमि त बांगे आवाज़ कयो अल्लाह अकबर अल्लाह अकबर, मूं गिरो खणी रखियो, मथो मुंहिंजो अधो गाड़ो खणी ढकियुमि, बांग जो अदब कयो, मुंहिंजी इहा अदा रब खे वणी वई, मूंखे खणी माफ़ी ॾे, मूंखे खणी छॾे, हिन जी का एतिराम आहे, इज़त आहे। ऐं ॿी जाइ रब साईं फरमाए सूरह मुदस्सिर में फरमाए थो मां सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन, दोज़ख वारनि खां पुछंदा दोज़ख में छो आया आहियो, चवंदा यार असां नमाज़ कान पढ़ी, हिकिड़ो वक़्तु पढ़े वरी ॿियो न, हींअर त माण्हुनि जा बि क़िस्म थी विया आहिनि, हिकिड़ो पियो चए मां सांझी ऐं फजर नमाज़ पढ़ंदो आहियां, ॿिया कोन पढ़ंदो आहियां, छो भला, सांझी इन करे पढ़ंदो आहियां त घर में जिंदड़ा न अचनि, राति जो
ऐं फजर जो इन करे पढ़ंदा त धंधे में बरकत पए। भाई ॿिया वक़्त वरी छुटा, पर ॿियो हिकिड़ो होशियार हो पढ़ियल मूंखे जे न मौलवी चवंदा आहिनि त साझीअ जो बि मलाइक लिखण वारा मटबा आहिनि ऐं फजर जो बि मटबा आहिनि। ॿई वञी मलाइक रब खे चवंदा त साईं आयासीं त बि निमाज़ में हो, मोटियासीं त बि निमाज़ में हो। वरी वीचार पे छुटा, ख़ुदा सां ठगी अलाह सां। मुंहिंजा भाइरो हाणे वरी थोरी निमाज़नि खे पारत कयो, जेके पढ़ो था निमाज़ अलाह तव्हांखे चूंडियो आहे, रब तव्हांखे घुरायो आहे मस्जिद में। हिकु नुक़्तो तव्हांखे अॻु में ॿुधायो, वरी भेरो थो ॾियारिया। इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैह खां कंहिं माण्हूअ सुवाल कयो, सुवाल कयईं त तोखे पक आहे त तुंहिंजी पढ़ियल निमाज़ क़बूल पवे थी? इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैह 8वीं सदीअ जो आहे, 7वीं सदीअ जो, पर मैं हा मूंखे पक आहे त क़बूल करे थो। कि कीअं? कि जॾहिं ॿे पारी क़बूल कई तॾहिं टे पारीअ घुराई, टे पारी मुंहिंजी क़बूल कई तॾहिं सांझीअ घुराई, सांझी क़बूल कई तॾहिं सोमाणीअ घुराई। न क़बूल आहे त थुॾो हणी छॾिया, भॼ वाॼा तुंहिंजी जाइ न आहे, पर मुंहिंजी अघु आहे थो तॾहिं मूंखे घुराए थो। पंहिंजे दर ते रब घुराए थो। कुझु हौसलो तव्हां बि धारियो, कुझु हौसलो कजे, वुज़ू माण्हू चङी तरह करे। ऐं क़ुर शरीफ़ में अथव कुंतुम इला सलात फग़सिलू वुजूहकुम वअयदीकुम इलल मराफ़िक़, मुंहुं चङी तरह धो, हथनि खे धो, टूटियूं धो। पर वरी ॿियो बि ॾछाव, हुज़ूर जन फरमायो त ॿ शैतान आहिनि हिकिड़ा, हिकिड़ो वुज़ू लाइ मुक़ररु थियल आहे, ॿियो निमाज़ लाइ। वुज़ूअ ते वेहंदो, शैतान अची युवस्विसु फी सुदूर नास, दिलि में विसविसा विझंदुसि। कहिड़ा? अञा टिणी सुकियल हूंदई, अञा खुड़ी मिड़ई सुकियल हूंदई, टोटी पई हलंदी, पाणी पियो हलंदो। उहो जेको मुलो आहे तंहिंजा जक पिया ईंदा, हाणे जंजा सुठो त कावड़िजी वेंदो जमाए थी, बाक़ी त हिन जो पाणी पियो खपंदो, छिक छिका छिक छिका। हुज़ूर जन फरमायो शैतान थो विसविसा विझे थी। या अॼु शायदि ॿुधायो हो त हिकिड़ो हाफ़िज़ हो वीचारो, त वियो जो अंदरि लेट्रिन में, ॿाहिरां वरी हिकिड़ो तालिब ॻणेसि पियो लोटा पाणीअ जा, 24 लोटा तहारत थी खपाई, 24 लोटा। इहे विसविसा शैतान थो विझे। पाणीअ जो इसराफ़ खणी नहर जे किनारे ते हुजे न करे, पाणी टोटी खुलियल त छा थी पियो, इसराफ़ न कजे, पूरो पुनो इस्तेमालु कजे पाणी, पर अहिड़ो जो सुकल ज़री बि न रहे। ॿियो निमाज़ ते जॾहिं बीहे थो त हुज़ूर जन फरमाए त हिकिड़ो शैतान आहे, नालो ख़ब अथसि या वलहान अथसि। पाण फरमायो कि बीहण शर्त जी चवंदुसि उज़कुर कज़ा उज़कुर कज़ा उज़कुर कज़ा। अरे फलाणी त ॻाल्हि यादि कर, फलाणी यादि कर, इहे ॿाहिरियूं ॻाल्हियूं यादि कराए हिनखे अहिड़ो त मस्तु करे छॾींदो जो ख़्याल ई ॿिए पासे अलाए काॾे। तव्हां त पतो कोन पवंदुसि ॿी रकात खां पोइ त उथां या वेहां, कुझु इन जो अलाह जो माथो ॾसिया। हिकिड़ो पियो चए मुंहिंजी दिलि निमाज़ में नथी लॻे, मुंहिंजी छा थी पियो, दिलि न लॻे न लॻे, तोखे पढ़णी आहे, ड्यूटी करणी आहे। ये क़ुर शरीफ़ थो चए, रब साईं फरमायो त वमिन अन्नास मन यअबुदुल्लाह अला हर्फिन इन असाबहु खैर नितमन नबी व इन असाबतु फितनतुन इनक़लब अला वजी खसरत दुनिया वल आखिरत। केतिरा माण्हू इबादत कंदा आहिनि, निमाज़ पढ़ंदा आहिनि, लालच ते कमु फासंदो अथनि त निमाज़ शुरू कंदा। केस थियो अथसि त निमाज़ शुरू त खटा, शागिर्द जो इम्तिहान थियो त चवंदो त पास थिया खटा। पर कल्ह राति वरी मूंखे अजीब नुक़्तो ज़हन में आयो, सलात शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व असहाबिहि बारिक व सल्लिम अला बिअदद कुल्लि मालूम लक दाइमा। नई ॻाल्हि आहे तंहिंजे करे गौर सां ॿुधणु खपे। मुंहिंजो त हाणे त भली इम्तिहान थी वञनि, को बि छोकिरा मस्जिद में कोन था अचनि, केस हुजे त मस्जिद में कोन थो अचे। छाजे करे? छो त हींअर पास थियण जा ॿिया ज़रिया निकिरी पिया आहिनि, कापी आहे, सिफारिश आहे, मार्कूं वठणु आहिनि, पेशन्स आहे, सभु कुझु आहे। हाणे छो अचे मस्जिद में? गर्ज़ ई कोन्हे, बसि केस खटे जा ज़रिया ॿिया निकिरी विया। कतरो कयो सज़ा लॻी थी वञे, जज न्यापो थो करे त 2 लख ॾी त सज़ा माथो मटाए छॾिया। हा न, हाणे हिन मां छो अचे? इहो बि अॻे हो जो डपु थींदो त ईंदो हो,
हाँ ये डप दिया नौजवान इम्तिहान दे वटे तो मजे से घुमंदो मुख्य गलती कान्हे पाणी बाबू मार्कू वठी पास कराईंदो हाँ हाणे तो गलती कान्हे न अने उहे पासो बि छुटो वमिन अन्नास मन यअबुदुल्लाह अला हर्फिन केतिरा माण्हू इबादत कंदा आहिनि लालच ते कमु थियो इन असाब ख़ैर नितमान नबी चङाई पहुतसि हाय निमाज़ में बरकत आहे हलाई करे कमु थी वियो वैदा असाबत फितनत निनकल वाला वजी पर जे कमु न थियुसि त पता ॾेई छॾे ईंदो चवंदो त मूंखे निमाज़ भाए नथी पए जो अॻे ॿुधायो आहे न तोसां घर जो दोस्त हो त निमाज़ पढ़े कोन पियो जे मां निमाज़ छो नथो पढ़ी चए मूंखे भाए नथी पए दिमाग़ कीअं नथी भाए पए कि मुलनि जे चवण ते साईं शुरू कयमि त मेंह मरी वई मुंहिंजी अञा बि न मुड़िस त ज़ाल मरी वई हाणे नथा पढ़ूं सभु ख़ुशि आहे हाणे इन मारे ई निमाज़ थी अल्लाह अकबर अरे ख़ुदा जा बंदा मां खे चवां त जेकॾहिं न सॼी ज़िंदगी सजदे में पिया हुजऊं ॿिनि अखियुनि जो मट कोन्हे जेके रब हिन सां दीदार ॾेखारिया आहिनि इन्हनि ॿिनि अखियुनि जो मट कोन्हे अञा तो अल्लाह सां लेखा थो करे त मूंखे भाए नथी पए हुकुम रब जो थी वियो बसि हीअ कमीनी केर जा अमर खे आदो थी अमर थी वियो तूं केरु थींदो आहे जेको जवाबु ॾे सलाद शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व असहाबिहि बारिक व सल्लिम अला बेदल कुल मालूम लक दाइमन नफ़ो पहुचे त बि पढ़णी नुक़सान पहुचे त बि पढ़ निमाज़ छॾणी कान्हे का हर हली वञे हे न छॾींदो हुकुम आहे रब जो त हुकुम कीअं छॾे सघंदो पोइ त तूं मतिलबु इहो यादि ॾे कमु थिए त पढ़ी न थिए न पढ़ी बसि पोइ तुंहिंजी थी नेला निमाज़ मतिलबु अला ख़ुदा ख़ातिर त कान थी त मुंहिंजा भाउर अलाह ताला फरमायो निमाज़ क़ाइमु कर ऐं हिते थो फरमाए घर भातियुनि खे चओ ला नस्अलुका रिज़्क़ा असां तव्हांखो रिज़्क़ कोन था घुरायूं रिज़्क़ मां पाण ई ॾींदोसांइ तूं निमाज़ जी ॻणती कर असांजो उबतो चरखो आहे ॻणती आहे त छोकिरो सुठियुनि मार्कुनि सां पास थिए हिन में हलियो वञे हिन में चूंडिजी वञे ऐं वीचारो जॾहिं ॿाहिरि थो वञे त पोइ हुनखे पतो कोन्हे को त निमाज़ थींदी छा आहे कीअं थींदो आहे ऐं जिन खे निमाज़ नथी अचे पढ़णु मुंहिंजा भाइर उन्हनि खे बि तव्हां ॾस ॾियो त अचनि निमाज़ मस्जिद में अचनि भली तव्हां न अचे पर अची झुके रब जे अॻु पोइ आदा उबता सजदा हुन जा रब अघाईंदो अञा क़ुरान शरीफ़ में हिकिड़ो अखर दवा उहो अखर कोन थो पढ़ां माना थो कयां सूर इकरा जे पछाड़ीअ में रब फरमायो सजदो कर त वेझड़ो थी आयो सम्झ में कोन सजदो कर त वेझड़ो थी माना रब जो को बि वेझड़ाई जहिड़ी सजदे में ॿिए कंहिं इबादत में कान्हे अहिड़े रोज़े में कान्हे हज में कान्हे जहिड़ी सजदे में आहे मुफ़्त जो सजदो इहो आसान थो जेकॾहिं मिली वञे त वरी सवलाई त ॾिसो 24 कलाकनि जे ज़िंदगीअ में रब 5 वक़्त निमाज़ जा रखिया आहिनि ठाहे ठाहे भली न पढ़ो फर्ज़ ऐं सुन्नतूं मुअक्कद ऐं वितर पढ़ मां सम्झां थो 1.5 कलाक कोन लॻंदो कच्छे ॾिसो भली भला मध्यमी में 1.5 कलाक 22 कलाक दुनिया जे धंधे लाइ 1.5 कलाक बि रब न लाहूं था उहो त लाज़मन लाहूं अथई असांखे उतां करिणो आहे सफ़र हुजे हज़र हुजे अगरि असां ॿियो वारा साईं अब्दुल करीम ॿेर शरीफ़ वारा उहे पिया हिकु दफ़े फरमाइनि त लारीअ में चढ़ियुसि चई मां झटि त निमाज़ पढ़ूं हुनजो त मुला सीट थो ख़ाली करे ॾियां तूं हिते पढ़ चयोमांसि मां तंदुरुस्त मां बीही पढ़ंदुसि वेही छो पढ़ां क़ौमूं लिलाह कान ॾिठी न क़ुर जो जेको बीही पढ़ो इन खोड़ मुला पढ़ंदा आहिनि सीट ते थी वेंदी अथनि त साईं चवंदो निमाज़ मूंखे पढ़ी आहे फतवा वरी तूं वेठो थो ॾिस पढ़णी मूंखे आहे इन जे ॾे माण्हू न ॾिसे कुझु अलाह ख़ातिर रोसामू करे बि ॾिसे अवा तूं किरायो तोखे आयो असांखे लाहे छॾ ऐं अलाह तोखे निंढड़ को न छॾींदो इनशा इन खां भली सवारी ॾियारींदई भला अधु कलाक देरि सां पहुचंदे कहिड़ा कुना ॻाईंदे घर ठीकु आहे भला अवल रब जो फर्ज़ु पूरो थियो सफ़र में हज़र में कॾहिं बि न छॾिजे
हिकिड़ो वक़्तु न छॾिजे, ॼाणी वाणी जे गुथो न पोइ त हड़ भई त घर भातियुनि खे पारत कयो, ताक़ीद कयो, घर भाउ ज़ाल खे न अचे निमाज़ जहिड़ा तरह आदा बता सजदा ॾे, अलाह क़बूल न वारो सिखण जी कोशिशि कर, नेठ अची वेंदी। हिते बि जेके न अचे तंहिंखे बि वठी अचो, अवा मूंखे ईंदी कान्हे। ऐं हिकिड़ो वीचारो माण्हू जो रोज़ो रखे, हिकिड़े आलम लिखियो आहे, ॿियो माण्हू चए थो रोज़ो रखे नियत कई की कहिड़ी नियत, मूंखे त ख़बर ई कान्हे का। ही चइबो त हितां वब 100 में गदिन न वयत, या नवेत में 100 में गदिन, मां सुभाणे जे रोज़े जी नियत कई। लिखियो ईअं चइबो आहे, हा वरी ॿिए ॾींहुं रमज़ान में रोज़ो ई कोन लिखी, त इहो छो कोन रखियो अथई की नियत पकी कयां न जॾहिं तॾहिं त रखां न। हे जंहिंजी मोबाइल थी वञे इॾे खे तव्हां तंबीअ कयो त चवंदो छॾी हा मस्जिद मुंहिंजो मथो ई खाई आहे, छॾ वारा किथे ॿिए पर घर थो वञी पढ़ा। कुझु त माण्हू हुजे न जो हुन खां छॾाए छॾी नियत पोइ लाज़मी त कोन ई ज़बान जी, त जंहिंखे न अचे उहो मस्जिद में अचे, बाबा तूं हल जीअं न ॿिया आदा बता सजदा ॾियनि, तूं बि उन्हनि सां गॾु ॾे। मूंसां मूं पिरियनि घोड़ाईअ में भाल कयो, तुंहिंजा आदा बता सजदा बि रब वटि क़बूल कंदा। तूं जी मुंहिंजी वरी पहिरीं निमाज़ सची ॻाल्हि त अलाह काॾे ख़्याल आहिनि, निमाज़ में परावा भोग जा यादि अचनि, कहिड़ो न लतीफ़ो ॿुधाई इन जो ॾस ॾियां कलाक शरीफ़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहबिहि बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक ताइब। बालिग़ माण्हू जेकॾहिं निमाज़ में टहिक ॾेई खिलियो, माना एतिरो खिले जो पाड़े वारो ॿुधे, इनखे टहिक चइबो। अहिड़ो खिले निमाज़ में जो पाड़े वारो ॿुधे, त निमाज़ीअ जी निमाज़ त भॻी पर वुज़ू बि भॻुसि, वुज़ू बि न ई सही कंदो। माना इहो त एॾो जुर्म चइबो जो काॾे निमाज़ काॾे त टहिकराव वरी निमाज़ में। हाणे जे पर लतीफ़ो यादि अची वञे त छा करे, अहिड़ो न अहिड़ो भोग ॿुधायो, अचे वरी यादि थो निमाज़ में चूं शैतान जा कम आहिनि, पोइ ॾस थो ॾियां। हुज़ूर जन फरमाए सल सलात मुबद्दिल, निमाज़ी निमाज़ पाण महिल सोचते मुंहिंजी आख़िरी निमाज़, मौत मुंहिंजे मथे ते, फलाणो मुंहिंजो प्यारो भाती न मरी पए त मां छा कंदुसि, फलाणो हलियो अचे मां मरी पा त छा थींदो, इहो सोचींदे त भोग ई विसरी वेंदे, खिले ख़तमु थी वेंदे, न त या हुनजी सज़ा आहे। वुज़ू माण्हू चङी तरह करे ठाहे, पाणी बि घणो इस्तेमालु न करे, पूरी तरह सां बीह मुसले ते अल्लाह अकबर जेको चवे उहो अहिड़ो जेको पाण ॿुधे, किराए ते बि अथव। मूं हिकिड़े चङे भले जे ॾिठो त निमाज़ में बीठो आहे, चप हलनि सी कोन था, छो त पेशमाल त मोहर हेॾे करे बीहंदो न, निमाज़ खां पोइ त ॾिठमि न पढ़े निमाज़ पियो थो, ॾाढी बि अथसि, चप त हलनि कोन था। मां चयोमांसि मौली त निमाज़ कीअं थो पढ़ी, छो मां चयो तुंहिंजा चप त हलनि ई कोन, छा पढ़ी, की मां दिलि में पढ़ंदो आहियां। अयो जवान, निमाज़ में चप हलाइण ज़ुबान सां पढ़णु फर्ज़ आहे, दिलि में थो पढ़ी तूं, हिन महिल में तूं काथे गुज़ारे अथई, एतिरो पढ़जे पाण तो ॿुध न, बाक़ी पछे ते सूस करे न ॿुधण में अचे मयार कान। एतिरो ॾाढा हिन जो पाड़े वारा तंग थियनि, एतिरो बि न, सुकून सां आराम सां बसि ज़बान त हलाइणी आहे न, एतिरो पढ़ंदो ऐं तकड़ जो खप कोन्हे, आहिस्ते आहिस्ते पोइ खणी थोरी पढ़ो, घणनि नफ़लनि खे छॾे ॾियो, फर्ज़ चङी तरह पढ़ो, वित्र चङी तरह पढ़ो। मौलाना फज़ल रहमान साहिब खां कंहिं पुछियो त तव्हांजा पठान निमाज़ घणी पढ़ंदा आहिनि, असांजे सिंध में घटि आहे निमाज़, छाजे करे, त मौलाना जवाबु ॾिनो त तव्हां माण्हुनि खे निमाज़ ॾिसो था वॾी, चवंदा त 100 माणी अथव 19 रकातूं, त उहो 19 ॿुधी ड्रिजे वञनि। असां चवंदा आहियूं त 4 रकातूं फर्ज़, 2 सुन्नत, 3 वित्र, गज थिए खोड़ अथई, त पोइ दिलि बि थिए नथी। ऐं हे वेननि वारा बि ईअं अथव, जॾहिं न मुला वठी वञे बीहारे निमाज़ जे लाइ, रुगो 2 रकातूं पढ़ी मोटे न त अॻिते वेन वारो बीहंदो, न मुला सदोरा आहिनि, झटि था मोटनि,
पर जॾहिं हे वञे त तहजद इशराक पढ़ंदो नफ़िल सवल सभु पढ़ंदो त उहो चवंदो त हिन जे लाइ त ॾींहं आज़ार आहे, हे त टेम जो खापारो आहे न, ॿिन्ही खे पारत आहे। हो बि हौसलेदार हे बि हौसलेदार, हे बि ख़्यालु कर। घर भातियुनि खे बि ॾसियो, मायुनि खे वॾी निमाज़ न ॾसियो, अॻियां ई सुस्त आहिनि। ऐं ॿियो अखर ॿुधाए छॾियां, जेकॾहिं घर में न्याणियूं मायूं औरतूं तमामु घटि थियूं निमाज़ पढ़नि, ये बाज़ू मेरे आज़माए हुए हैं, तमामु घटि, पर अञा बि जेसि ताईं औलाद नथो थिए न या रिश्तो नथो थिए त निमाज़ पढ़नि थियूं। पर ईअं रिश्तो बि थी वियो, ॿारड़ो बि ॼाओ त निमाज़ ख़तमु। पोइ जे चओ खणे न त चवंदे त नंढिड़े पेशाब कयो आहे, कपिड़ा पलीत कया अथई, हाणे नंढिड़े कपिड़ा पलीत कया त निमाज़ छुटी। अहिड़ो को छर्रो आहे जो पाणी कोन्हे, पाणीअ सां त धोपी बि सघे थो। ऐं भला हिनखे त 15 वॻा मिलियसि, 20 वॻा ॾाजे में, 10 त पिड़े में बि मिलिया हूंदसि। इन 30 वॻनि में निमाज़ जे लाइ खणी न कढे, भला निमाज़ छो थी पुछाए। हिकिड़े ॻोठ में मां चयो त मायूं बि ॿुधण पई थियूं, ओ मुंहिंजूं न्याणियूं जिन खे रब रिश्तो बि ॾिनो, पुटड़ो बि ॾिनो या न्याणी ॾिनी, औलादड़ो ॾिनो, तव्हां त शुक्राने में ॿीड़ ते निमाज़ पढ़ो। केतिरियूं वीचारियूं न्याणियूं सिकंदियूं थियूं वतन त असांखे बचिड़ो थिए जेको अमरकोट, केतिरियूं न्याणियूं वीचारियूं सिकंदियूं थियूं वतन त पोइ रिश्तो असांखे केरु क़बूल वठे, असांखे केरु। तव्हां सां रब भलाई करे निमाज़ न पढ़ंदियूं, तव्हां ॿियनि ते निमाज़ पढ़ो, न गुसायो टाइम हिकिड़ो, तव्हां या सम्झायो घरनि में, उन्हनि खे ॾसियो रब जा थोरा केतिरा एहसान केतिरा। 2006 में हिकिड़ी माई वीचारे हरम में सफ़ा मरिया आहे पासे ॾांहुं, पोइ सिफ़ में बीठी असां खां उर्दूअ में पई ॿीअ खे चवे, 20 साल में शादी तो है, 20 साल थी विया, औलाद कोन थो थिए। मां टिके त प्यारी आहे तुंहिंजे हरम में रब खे मनाए त असांखे बचिड़ो ॾे जेको अमर कोठे असांखे। अॼु केॾियूं न्याणियूं वीचारियूं शिकायत आहिनि, तव्हांखे रब औलाद ॾिनो त बसि कपिड़ा पलीत कयासीं, निमाज़ छुटी। निमाज़ पढ़ो, ख़ुदा जे वास्ते निमाज़ पढ़ो, इन में ओणाई न कयो, इन में कोताही न कयो। अवली पुरस जे निमाज़ बहुत पहिरीं पहिरीं पुछा निमाज़ जी थी। क़ब्र में क़यामत में कहिड़ो जवाबु ॾियणो पए, छा चयो? पैसे वारो हुजे त बि को जवाबु कोन्हे, ग़रीब आहे त बि को जवाबु कोन्हे। त हिन में ख़र्च त कोन्हे को निमाज़ में, आसान आसान, का तकलीफ़ बि न। रब साईं फरमायो वामुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा ला नसअलुका रिज़्का। अल्लाह साईं फरमायो त तूं निमाज़ औलाद खे हुकुम करे, घर भातियुनि खे हुकुम करे, ऐं इन ते पाबंदीअ सां अमल कंदो रहो जेसि ताईं जहिड़ो आहे तेसि ताईं न छॾिजांइ। चवंदो रहो तूं, रुसण जी ॻाल्हि ई कान्हे, या तूं पंहिंजी ड्यूटी पूरी करे। अॼु हौसलो न थियुनि सुभाणे पवंदो, न त बि तो त पंहिंजी ड्यूटी पूरी कई, जेसि ताईं जहिड़ो आहे चवंदो रहंदो। त उहो फरमाए ना नसअलुका रिज़्का, तोखां रिज़्क जी तलब कोन था कयो। अॼु वरी असांखे उहा ग़लती आहे। हाणे मूंखे तो सम्झ में अचे जेको लॉर्ड मेकाले असांजो निज़ाम तालीम जो लॉर्ड मेकाले ठाहियो, कहिड़ो किलम जो पास उन तयारु कई, ही किताब स्कूलनि में पढ़ाइबा। पोइ छा तव्हांखे मां ॿुधायां त जॾहिं ठाहे पियो तॾहिं मौलाना फ़तेहमंद सेवण वारे किताब पहिरियों ॿियो टियों चोथों लिखिया, उहे मूं वटि पिया आहिनि अञा ताईं। ऐं होॾा वरी भेण जो हूंदो कोड़ेमल, उन बि पहिरियों ॿियो टियों चोथों किताब लिखिया, अॼु दर्जा 4 आहे। त लॉर्ड मेकाले कोड़ेमल जा किताब मंज़ूर कया, पाकिस्तान में कोड़ेमल जा किताब हलंदा, मौलाना फ़तेहमंद सेवाणी जा न हलंदा। सभु ठाहे वियो, जॾहिं वापसि वियो बर्तानिया तॾहिं पुछऊं त ॾे ख़बर कीअं ठाहियो थी निज़ाम तालीमी। यार मां बि उते सालनि जा साल रहियो आहियां, पाकिस्तान जा मुस्लमान ईसाई कॾहिं कोन थींदव, पर निज़ाम अहिड़ो ठाहे आहियां जो मुस्लमान बि कोन रहंदा। हाणे ईअं आहे, भली इंजीनियर थी वञनि, डॉक्टर थी वञनि, ओड़ो थींदो को रब जो ख़ौफ़ थिएसि, नमाज़ ते अचे त नऊं नस्ल पढ़े ई कोन, छोकिरा अचनि ई कोन। रुगो हिते न, मां मटियारनि में कुझु ॾींहं थिया, उते थींदो आहे सोमाणीअ खां पोइ दर्स,
ईंदड़ जुमे ते शाम जो वरी राति जो सोमाणी मटिया रहंदी हर महीने। उते ॾिसां त क़ुरान पाक में 30-40 छोकिरा पढ़नि था, पर बांग कराए सघे घर। मूं चयोमांसि हाफ़िज़ा भई तव्हां कहिड़ो ज़ुल्म था कयो? निमाज़ पढ़ायो न, घर पढ़ायो, निमाज़ पढ़ाए पोइ छॾे छोकिरनि खे। ॾींहुं उहो थियो वरी सभु छोकिरा ॾिसां त कतार कयो बीठा आहिनि। इन्हनि खे छॾिजे छो? पाण सां वठो अचे पुटल निमाज़ हली पढ़, न त तुंहिंजी ख़र्ची बंदि आहे। सुबुह सां उथारिजे त पटे, स्कूल अचे त कीअं था पटे उथारे? त निमाज़ आहिनि न। हे त क़ुरान जो हुकुम करे त घर भातिन खे हुकुम कर, ज़ाल खे बि चओ, घर भातिन खे बि चओ। अलाह ताला उन्हनि खे नसीब करे निमाज़ पढ़ंदा, तव्हांजो बि फ़ाइदो आहे, हुननि जो बि फ़ाइदो आहे। अलाह जे मस्जिद खे आबाद कंदो, रब जे घर खे आबाद कंदो, अलाह तव्हांजे घर खे आबाद करे छॾींदो। मस्जिद में दुनिया जूं ॻाल्हियूं न कजनि। हुज़ूर जन फरमायो कल्बुहु मुअल्लकुम बिल मस्जिद, जंहिं माण्हूअ जी दिलि मस्जिद सां लड़कियल आहे पंहिंजे रखसि, सुख नथो अचे मस्जिद खां सवा। हुज़ूर जन फरमायो त क़यामत ॾींहुं अर्श अज़ीम जे पाछे तो जाइ ॾींदोसां। अञा ॿी शइ, अल इंतज़ार बिसलात, जेको निमाज़ जो इंतज़ार थो करे वेहे, मलाइक हुनजी रुॻो था निमाज़ लिखनि। ही सुतो पिया घर, घड़ीअ खां पोइ सुजाॻी थियसि, वाच ॾिठे त फजर जो टाइम थियो अलाए न, ॾिठे त अञा त 2 थिया आहिनि, ठहियो सुम्ही पियो। वरी सुजाॻी त 3 बजे थियो टाइम अलाए कोन, ॾिसे त अञा 3 थिया आहिनि, वरी 4, हर उथे इंतज़ार में। हुज़ूर जे फरमान मुताबिक़ पहिरियों दफ़ो जेॾी महिल सुजाॻी थियसि उन महिल खां बि मलाइक लिखंदसि निमाज़ में। हुनखे इंतज़ार ते वीचारे खे लॻो पियो आहे न त टाइम थिए थो वञा, टाइम थिए थो वञा। इहा कहिड़ी शइ आहे जेका हिनखे उथारे थी? इहो निमाज़ जो हिनखे शौक़ु आहे, अलाह जो ख़ौफ़ अथसि, तंहिंजे करे निमाज़ ते अचे थो। हे त रब जी वॾी शाहिदी आहे त जेके निमाज़ ॾांहुं अचेसि न अचेसि, पर जेको रब जे दर ते आयो ख़ुदा जो ख़ौफ़ ठाहे। न त केतिरा मुला कहिड़ा पैसा ॾींदोसि, न को 5 रुपया ॾींदोसि, न को कोई शाबस ॾींदोसि। हो वीचारो ख़ुदा जे ख़ौफ़ खां आयो, जस त शाबस पढ़े पंहिंजे लाइ थो, पर शाबस असां था ॾियोसि, चऊं था शाबस इहो आयो आहे। त रब साईं फरमायो ला नसअलुका रिज़्क़ा, असां तोखां रिज़्क़ नथा घुराऊं, जेका तोखां घुर आहे उनजी तलब कर, उहा कोशिश कर। वल आक़िबत लित्तक़वा, रब फरमायो नतीजो नेठि मुतक़िन लाइ निकिरंदो, ऐं तक़वा इहा अथव जेका नथी अचे ॾांहुं त ॾाढा उबता सजदड़ा बि ॾी। पछाड़ीअ में हिकिड़ो शाह शेख सादी रहमतुल्लाह अलैह जो नसीहत भरियो नुक़्तो ॿुधाए, मां दुआ घुरां। शेख सादी रहमतुल्लाह अलैह लिखियो त मस्जिद जे दर ते आयो फ़क़ीर, उते पियो चयो त ॾेरे बाबा नाले ना अलाह जे, त मुल्लो पियो बुहारी ॾिए। ॿाहिरि निकिरी चयसि त फ़क़ीर घर कोन अथई। ही घर कीअं कोन्हे? दर अथसि, दरियूं अथसि, आंगुर अथसि, विरहांदो अथसि, कीअं घर कोन्हे? ही घर आहे, पर अलाह जो घर आहे, कंहिं माण्हूअ जो घर कोन्हे जो ख़ैरु ॾिए। चरियो आहे मां अहिड़ो ज़िदी आहियां जो माण्हूअ जो दर ई ख़ैरु वठण खां सवाइ छॾींदो कोन, अलाह जो दर वरी मां छॾे हलियो वेंदुसि। अहिड़ो चरियो मां बि कोन, ख़ैरु वठी पोइ वेंदुसि। हाणे हिन वीचारे हीअ केरु ॾिए? शादीअ हली वञे, घड़ीअ खां पोइ बुगलीअ सूधो मस्जिद में हलियो आहे। अलाह मूं ख़ैरु वठां पोइ त वञा न। वीचारो बुगली खणी रखे पेरड़ा धोई वेही रहियो, घड़ीअ खां पोइ जमायत आई, हे उथियो जीअं हो पिया वुज़ू करे पियो, हथ पेर धोए, ॾांहुं कुझु बि न, हो बीठा निमाज़ में, त हे बि बीठो निहारे बि पियो हेॾे होॾे। शादीअ लिखियो त 8 ॾींहं 10 गुज़रिया त हिन फ़क़ीर जे सकरात जो टाइम आयो, असुर जो बांगो आयो, ॾिसे त खोंगड़ो त वीचारे जो लॻे, ॾीओ छॾे कन ॾिनई त छा थो चवे? फ़क़ीर चयो त हाणे ख़ैरु वठण आयोसीं, ख़ैरु वठो था वञूं। हिन जो कमु आहे अचनि झुकनि, मूं सां मूं पिरियनि घोराईअ में भाल कया। अलाह ताला क़बूल फरमाईंदो, अघाईंदो। हिन खां मुंहुं न मोड़जे, हेॾे अचणु खपे। रब खे पार था त असांजे आॾनि नौबतनि सजदनि खे क़बूल फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनत व फिल आखिरति हसनत व क़िना अज़ाबन्नार। अल्लाह साईं तो ॿिन्ही जाननि जूं भलायूं नसीब फरमाए, क़ब्र क़यामत जे अज़ाब खां बचा, दुनिया आख़िरत में ख़ैर कर्म या माल। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम, तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम।
मर्दन को बचा है मुंहिंजा रब साईं जो मरीज़न खे तंदुरुस्ती अता फरमा, बेरोज़गारनि खे हलाल जी रोज़ी अता फरमा, बे औलादनि खे साले औलाद जी नेमत नसीब फरमा, असांजे घर भातियुनि खे बच्चनि खे नेक सालियो कर, मस्जिद खे आबाद कर, हिन महले खे आबाद कर, असांजो वेहणु क़बूल फरमा, असांजो ॿुधणु क़बूल फरमा, अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, क़ब्र क़यामत जे अज़ाब खां बचा, यारी त ईमान सां, ॿारी त ईमान सां, आख़िरत में उथारी नेकनि भलारनि सां, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम, तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम, व सल्लल्लाहु तआला अला खैर